आशिक़ लिखे तो जावेद भीमोराई साहब जो लिखियल आहे हिकिड़ो दफ़ो पहिरियां बि पेश कई आहे, ॿियो दफ़ो पेश करे रहियो आहियां। असां आहियूं सिद्दीक़ उमर जा, उस्मान अली हैदर 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 जा। असां आहियूं सिद्दीक़ उमर जा, उस्मान अली हैदर 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 जा, उस्मान अली हैदर जा, उस्मान अली हैदर जा, उस्मान अली हैदर जा। असहाबन जो गुस्ताख करी थान को मिलंदी माफ़ियो, करी थान को मिलंदी माफ़ो, खाई दे तो सदका घर जा, खाई दे तो सदका घर जा। उस्मान अली हैदर जा, उस्मान अली हैदर जा, उस्मान अली हैदर जा, उस्मान अली हैदर जा, उस्मान अली हैदर जा। असां आहियूं सिद्दीक़ उमर जा, उस्मान अली हैदर जा। करी छो तो एडी पंग पंग तू, तेरा पगजे बूथन तक तू, ओ तेरा पगजे बूथन तक तू, जिया बहरा दिया अंदर जा। उस्मान अली हैदर जा, उस्मान अली हैदर जा, उस्मान अली हैदर जा, उस्मान अली हैदर जा, उस्मान अली हैदर जा। अरे बुधो ये जान तलख पो हक सच, भले लगे मवालिन के मचे, ओ भली लगे मवालिन के मचे। हिते पे कर हक ऐं सबर जा, हिते पे कर हक ऐं सबर जा। आख़िरी सदा हूंदी तव्हांजी, जेको साहब पंहिंजो ग़ुलाम वेठा आहियो, सिर्फ़ु उन सां मां अर्ज़ु करे रहियो आहियां, उन सां मुखातिब आहियां, ॿिए सां मुखातिब न आहियां। जेको हुज़ूर जो साहब जो ग़ुलाम आहे, बंदन पाक जो ग़ुलाम आहे, पीरनि जे पीसो जसद जो ग़ुलाम हिते वेठो आहे, अगरि सभई वेठा आहिनि उहो मूंसां मिली करे छा चवंदो? आख़िरी सवा हिते पे कर हक ऐं सबर जा। उस्मान अली उस्मान अली हैदर जा, उस्मान अली हैदर जा। असां आहियूं सिद्दीक़ उमर जा, असां आहियूं सिद्दीक़